काचांग में करोड़ रुपयनि जी लागत से जोड़ियल ड्रेनेज सिस्टम पब्लिक हेल्थ इंतजामिया की लापरवाही सबब नाकाम थी वियो आहे। करोड़ रुपयनि जी तैयारी कयल सोलर ड्रेनेज सिस्टम में ठेकेदार पारां नाक़िस मटीरियल के इस्तेमाल जा इल्जाम बि मढ़िया विया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ पकाचांग मां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर बासित चांग वीडियो लिंक ते मौजूद है। जी बासित अपडेट कंदा। जी नाज़रीन, असां वक्त मौजूद पकाचांग में पकाचांग में पब्लिक हेल्थ इंतजामिया पारां करोड़ रुपयनि जी लागत से शहर ड्रेनेज सिस्टम तैयार किया, पर इन में नाक़िस मटीरियल जो इस्तेमाल थो, जैं सबब जो ड्रेनेज सिस्टम है वो इन वक्त नाकारा बणियल है। सोलर प्लेटूं जो लॻल ख़राब बणियल आहिनि, जनरेटर ख़राब बणियल आहिनि ऐं हिन साल संभाल न थियण जे करे इन वक्त जो सोलर सिस्टम जो है वो नाकारा बणिजी वियो है ऐं हिते ड्रेनेज सिस्टम जो है गंदे पानी से भरजी वियो है। सोलर सिस्टम ख़राब ऐं ड्रेनेज सिस्टम ख़राब होने करे जो पूरो शहर जो अधु पासो पानी हेठा है। शहरियों जो चवण है काफ़ी सालन का करोड़ रुपयनि जी लागत से है जो सोलर सिस्टम सिंध सरकार जो तैयार करे दिनो फैज़गंज वासियुनि लाइ वो ख़राब बणियल है। शहरियों चवण काफ़ी दफ़ा असां पब्लिक हेल्थ इंतजामिया के DC खैरपुर के लागापियल बाला ऑफिसरनि खे असां शिकायत कयूं, तंहिं बावजूद भी पब्लिक हेल्थ जे ऑफिसरनि उहे असांजी शिकायत ॿुधण लाइ तैयार कोन्हनि। जॾहिं त ड्रेनेज सिस्टम ख़राब हुजण जे करे मुख़्तलिफ़ जेके गलियूं आहिनि हुते गर्ल्स स्कूल अचे तो, IBA सेंटर साम्हूं आहे ऐं ॿिया जेके शहर जेके मुख़्तलिफ़ जेके मशहूर हंध आहिनि उहे पाणी हेठि आयल आहिनि। जॾहिं त ठेकेदार जो है उन खां मौक़ो वठण जी असां कोशिशि कई त मौक़ो ॾियण खां इनकार करे छॾियो। हाणे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त DC खैरपुर के CM सिंध के ऐं ॿियूं जेके सघारियूं जेके धुरियूं आहिनि शहरनि खे, सियासी माण्हुनि खे या हितां जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि हुननि खे अॻिते अचणु घुरिजे ऐं ठहियल करे जांच कराए ड्रेनेज सिस्टम खे